सिंध हाई कोर्ट में सखरण सान्हे बाबत केस जी ॿुधणी थी। अदालत सरकार पारां ॻोठाणनि ते दाख़िल कयल FIR जा दस्तावेज़ ऐं धुरियुनि खां मौक़िफ़ तलब करे वरितो। इन हवाले सां केस जे वकीलनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर शहज़ाद जलबाणी सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॾिसूं। जी बिल्कुल, असां हिते मौजूद आहियूं सिंध हाई कोर्ट कराची में। अॼु सकरंड वाक़े मुतालिक़ अॼु केस जी ॿुधणी थी। 4 ॻोठाणा मारिजी विया हुआ सर्च ऑपरेशन में, उन मुतालिक़ अॼु केस जी ॿुधणी थी आहे। असां सां दरख़्वास्त दायर कंदड़ वकील हिते मौजूद आहिनि, उहे पिणु असां सां ॻाल्हाईंदा त इन केस में छा थियो आहे। अॼु अदालत में जेको सिंध गवर्नमेंट पारां मुआवज़ो ॾियण वारी ॻाल्हि जेका थी हुई, उहा कल्ह पिणु उनजो नोटिफिकेशन ऐं इहो बाक़ाइदा हिकिड़ो प्लान कयो वियो आहे त उन्हनि सां फ़ैसिलो कयो वञे ऐं उन्हनि खे कुझु पैसा ॾिना वञनि। जेके पटिशनर वकील आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। एडिशनल एडवोकेट जनरल साहब ने कुछ रिपोर्ट सबमिट की जो IO को लास्ट डेट पर डायरेक्शन दी गई थी, उसमें चालान था और कुछ कॉपियाँ थी। इन्वेस्टिगेशन ऑफिसर्स जो तहकीकात कर रहे हैं, एक उन्होंने भी JIT बनाई हुई है गवर्नमेंट ऑफ सिंध ने, जो तहकीकात वो कर रही है। उस रिपोर्ट्स को दिया, वो हम एग्जामिन करेंगे। वो रिपोर्ट की कॉपियाँ हमें प्रोवाइड की गई। उसके अलावा हमारी कोर्ट से गुजारिश ये रही कि जी ये जो रेंजर्स है, रेंजर्स की तरफ से आज तक कोई कमेंट्स नहीं आए। इसमें फैक्चुअल बड़े सीरियस नेचर के इल्ज़ामात हैं, FIRs इसका पार्ट हैं। हम जुडिशल कमीशन बनाने की दरख्वास्त लेकर कोर्ट के सामने आए हैं, तो जो मेन कंटेस्टिंग पार्टी है उसके आज तक कोई जवाब नहीं आए। तो रेंजर्स के वकील साहब ने मेंटेनेबिलिटी का क्वेश्चन रेज़ किया कि दिस पिटिशन इज़ नॉट मेंटेनेबल ओवर हेयर इन कराची, जिस पे कि कोर्ट ने इसको रिपेल कर दिया। कोर्ट ने उनको डायरेक्शन दी कि जी आप अपने जवाब फाइल करें और आपका कॉम्प्रिहेंसिव जवाब आना चाहिए रेंजर्स का इस पूरे इंसिडेंट के ऊपर, जो भी वर्जन है पटिशनर का और जो वर्जन अभी सिंध गवर्नमेंट ने अपना दिया इन्वेस्टिगेशन JIT के थ्रू। कि गवर्नमेंट ने ऐलान किया है कि जो इफ़ेक्टीज़ हैं उनकी फैमिलीज़ को 4 लाख रुपए मुआवजा जो है कॉम्पनसेशन दी जाएगी। ये चीज़ जो है एडमिट कर रहे हैं कि ये इन लोगों से गलती हुई है, ये मर्डर है, ये किसी टेररिस्ट को मारने नहीं गए थे। इन्होंने निहत्ते फार्मर्स पे अटैक किया है, लोगों को मारा है और ये सिर्फ़ और सिर्फ एक इंक्रोचमेंट ज़मीन की करने जा रहे थे जिस पे ये इन लोगों को रेजिस्टेंस मिल रही थी। सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो ऐलान आहे त उते वञी उन्हनि जेके विक्टम फैमिली आहे, एग्रीड जेके पार्टी आहे, उन्हनि खे असां कंपेंसेट कयूं था। उहो मरहलो अचे, पैसा मिलनि, पोइ ॾिसूं था। बाक़ी कमीशन जो जेको असांजो मुतालबो आहे पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे, उहो अलॻि आहे ऐं हू कंपेंसेशन त असांजो राइट आहे सिंध गवर्नमेंट जे। जी बिल्कुलु, तव्हां हिते जेके पटिशनर वकील आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, त हुननि जो चवणु आहे त जेको सिंध गवर्नमेंट जो फ़ैसिलो आहे उन्हनि सां फ़ैसिलो करण जो वारिसनि सां, त उहो पिणु हिते डॉक्यूमेंट्स जी सूरत में त जमा करायो वेंदो। अदालत अॼु जेका सरकार पारां FIR दाख़िल कयल हुई उन जा तफ़सील पिणु तलब कया आहिनि। जी।